पनुआकिल रेवेन्यू खाते में सालन खां मुक़रर मुख़्तियारकार शाहनवाज़ चारण जी सरपरस्तीअ में रिश्वत जो राज क़ाइमु थियल आहे। रोज़ानो रिश्वत ॾेई सवे माण्हू फुरजनि पिया। ख़बर मूजिबि रेवेन्यू पनुआकिल ऑफिस में मुक़रर तपेदार सब रजिस्ट्रार हेड क्लारक कोटवाल स्टाम्प फरोश ऐं ॿिया 20 सालनि खां पनुआकिल मुख़्तियारकार तौरु कमु कंदड़ शाहनवाज़ चारण जंहिं ते नेब समेत एंटी करप्शन अदालतुनि में केतिरा ई केस दाख़िल आहिनि। इन जी सरपरस्तीअ में रोज़ानो सवे खातेदार आबादगार जाइज़ कमनि सेल्स सर्टिफिकेट सैलेंसी वारंटी डोमिसाइल पीआरसी सर्टिफिकेटनि समेत फोती खाते जी तब्दीली सते फार्म जी नकल प्लाट या ज़मीन जी माप दाख़िला ऐं खातो रजिस्टर कराइण वारे कम समेत हर जाइज़ कम जा 20 खां 50,000 ऐं 1 लख ताईं रिश्वत वरिती वञे पई। रिश्वत न ॾींदड़नि खे महीना रुलायो पियो वञे। रेवेन्यू जे केतिरनि ई क़ीमती प्लाटनि समेत ऑफिस भरिसां बिलावल भुट्टो पार्क ते बि 62 माण्हुनि जा कब्ज़ा थी विया। मुख़्तियारकार जी अॻवानी जे अॻूणे बंगले समेत गेत साम्हूं मुसाफ़िरखाना में ज़रियनि मूजिबि रिश्वत ते विकिरो कया विया आहिनि। अहम ज़रियनि इहो बि इंकिशाफ़ कयो आहे त प्लाटिंग कंदड़नि ब्रोकरनि खां रिश्वत वठी केतिरनि ई खातनि में रद्दोबदल कई वई आहे। मुख़्तियारकार ऐं तपेदार सब रजिस्ट्रार खे अहम सियासी शख़्सियतुनि जो आशीर्वाद आहे। अवाम पारां सख़्त एहतिजाज। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची